शामिल कंदासीं। कोटड़ी मोहम्मद कबीर खां रिपोर्टर मौला बख्श थीबो जी हीअ रिपोर्ट। ॻोठ मेवो खान लाशारी वासी गुलाम सरवर लाशारी टीहर बासर जे ख़िलाफ़ प्रेस क्लब कोटड़ी मोहम्मद कबीर में अची दाहिंदे ॿुधायो त गुज़िरियल राति इलाही बख्श लाशारी हारियुनि जी मदद सां असांजे घर मथां हवाई फायरिंग करे हिरास पकड़े छॾियो। पाण फायरिंग कराए वरी हालाणी पुलिस खे कूड़ो इतला ॾिनाई त सरवर जन फायरिंग करे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन चयो त इलाही बख्श कूड़ा ड्रामा करे असांजा माण्हू मारणु चाहे थो। हुन मुंहिंजे भाउ गुलाम कादिर खे गोलियूं हणी टंग खां माज़ूर करे छॾियो आहे। असांखे हर वक़्तु जानी ऐं माली ख़तरो रहे थो। हुन आई जी सिंध ऐं SSP नौशरो फिरोज़ खे अपील कई त जानियुनि जो तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे, वरना इलाही बख्श असांखे क़त्ल कराए छॾींदा। लॾो टपड़ खणो असांखे उहो बि कंहिं चङा मठा असांखे हुकूमत असांखे उथारे असां उते हलिया वेंदासीं ग़रीब आहियूं। फ़क़ति असां मारणु नथा चाहियूं, असांखे मारे न, असांखे बिल्कुलु ड्रिजा राति जा असांजा सॼी राति बचा वेठा आहिनि। पहिरियों थिए थो बचा ॿार वेठा आहिनि। उहो बि करे असांजी हुकूमत खे थिए त असांजी